नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमीनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि हिकिड़ो कुरागो शख़्स आयो। उन सां गॾु उनजो नौजवान पुटु बि हुजे। पोइ हज़रत उमर साईं खे दाह ॾिनई, सही मुंहिंजो पुटु आहे पर मुंहिंजो नाफ़रमान थी वियो, मुंहिंजो चयो नथो वठे, मूंखे हिन जे ख़िदमत जी ज़रूरत आहे पर मुंहिंजे वेझो ई कोन थो अचे। हज़रत उमर साईं जलाली जवान हुयो, यकदमि हिकिड़ो दुरो घुराई उन नौजवान खे सबक सेखारण जे लाइ। तो नौजवान हज़रत उमर साईं खे अर्ज़ु कयो, साईं जल्दी न मारियो, पर असांखे इहो बि त ॿुधायो त औलाद जो बि को पीउ ते हक़ु आहे या न। त हज़रत उमर फरमायो, औलाद जा पीउ ते 4 हक़ आहिनि। पहिरें नंबर ते औलाद जो पीउ ते हक़ आहे त शादी करे त नेकोकार औरत सां शादी करे, हयादार पर्दीदार औरत सां शादी करे, जंहिंजो ख़ानदान मालूम हुजे, छो त मां जो असर औलाद ते थींदो आहे। जीअं हज़रत ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैह भी हिकिड़ी अम्मा जो पुटु हो। 6 सालनि जी उमिरि में मदरसे में आयो, चई अम्मा मानी काथे आहे? अम्मा चयसि पुट वुज़ू कर। वुज़ू कई, चई अम्मा हाणे छा कयां? अम्मा चयसि पुट मुसल्लो विछा। मुसल्लो विछाई, चई अम्मा हाणे छा कयां? अम्मा चयसि पुट हाणे हथ मथे खणी करे रब खां दुआ घुर, ए मुंहिंजा सोना अल्लाह, जीअं सॼे जहान खे रोज़ी थो ॾी, मुंहिंजे रोज़ीअ जो बि बंदोबस्त कर। दुआ घुरी बस कई, चई अम्मा हाणे छा कयां? अम्मा चयसि पुट अलमारी जो दरवाज़ो खोल, अल्लाह तुंहिंजे रोज़ी जो बंदोबस्त करे छॾियो हूंदो। मानी त पाण पचाए रखंदी, पर पुट जो ईमान ऐं यकीन पई ठाहे त रोज़ी ॾियण वारो केरु आहे। इन जे करे अल्लाह साईं फरमायो, वकाइन मिन दाब्बतिन ला तहमिलु रिज़्क़हा। रब फरमायो, रोज़ी जे मसले में कॾहिं भी परेशान न थीजो। छो? कांव ॾे नज़र कयो, कबर ॾे नज़र कयो, झिरकी ॾे नज़र कयो, गेरे ॾे नज़र कयो, ला तहमिलु रिज़्क़हा। सुबुह जो आखिरे में निकिता रुमाल जी गंढ में मानी साण कान कयूं। गिदड़ ॾे नज़र कयो, बगड़ ॾे नज़र कयो, लूमड़ ॾे नज़र कयो, शींहं ॾे नज़र कयो, ला तहमिलु रिज़्क़हा। इहे भी सुबुह जो पंहिंजे दर में निकिता, टिपण बाकस में मानी साण कान कयूं। फरमाइए पखी भी मूंखे याद कंदे निकिरी पिया, ये जानवर भी मूं ते तवक्कल कंदे निकिरी पिया। अल्लाहु यर्ज़ुक़ुहा। शाम जो वापस मोटिया, जिनखे अन्न जी ज़रूरत, उन्हनि जूं गुजूं अन्न सां पियो भरियां, पर जिनखे ताज़नि ताज़नि गोश्तनि जी ज़रूरत, उन्हनि खे ताज़ा ताज़ा गोश्त भी मां रब खारायां पियो।
मौलाना सुल्तान अहमद जतोई रहमतुल्लाह अलैह भी फरमायो मुसलमानों मानीअ जी डगरी जे लाइ परेशान न थी जो छो कई जानवर था जंगल में गुजारिन समर साण तिनखे नकी बाहे बारिन असुर सां उथी पंहिंजो साईं पुकारिन उन आयल बुखायल उहे खराया सो अल्लाह 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 और हज़रत शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह भी फरमायो मुसलमानों मानीअ जे वेले जे लाइ परेशान न थी जो छो जनी दादन बिज तनी बि तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे पंदनामे वारे शेख अतार भी फरमायो मुसलमानों रोज़ी जे मसले में परेशान न थी जो छो छो त जेको रब साह जी ज़री ॾिए थो उहो मानीअ जो गभो बि ॾींदो बाबा साहब वधीक क़ीमती या मानी जेको रब साह ॾिए थो उहो मानी कोन ॾींदो उहो मानी बि ॾींदो हिकु दफ़े कुतुबुद्दीन जी अम्मा खां मानी पचाइण विसरी वई ॻोठ में शादी तकलीफ़ उते जो पहुती अचे हिनखे फ़िक्र थियो अॼु मुंहिंजे पुट जो ईमान कमज़ोर थी वेंदो भॼंदी आई डुकंदी आई अटो ॻोहे मानी पचाए अलमारी में रखियई कुतुबुद्दीन नंढड़ो सुतो पियो पेशानी ते चुमी ॾेई करे चयईंसि पुट उथ मानी खा चई अम्मा मानी मां तोखूं अॻु में खाई छॾियमि सम्झो सुभाणे किथों आंदई चई अम्मा मदरसे मूं आयुसि पोइ तूं बि कान हुई पोइ वुज़ू करे मुसलो विछायो रब खां दुआ घुरमि या अल्लाह जीअं सॼे जहान खे रोज़ी थो ॾीं मुंहिंजे रोज़ीअ जो बि बंदोबस्त कर अम्मा दुआ घुरी अलमारी जो दरवाज़ो खोलियुमि मानी पई पर जेतिरो मज़ो जो की मानी में हो ज़िंदगी में कॾहिं बि अहिड़ो मज़ो न आयो काक हिंद को लफ़्ज़ आहे काक माना मानी काकी माना मानी वारो ईअं रब उनखे मानी खाराई हज़रत महबूब ज़ुबानी हज़रत अब्दुल कादिर जिलानी रहमतुल्लाह अलैह भी हिकिड़ी अम्मा जो पुटु हज़रत महबूब ज़ुबानी जो वालिद साहब वाह जे कप ते वेठो हिकिड़ो सूफ़ तरंदो पियो वो सूफ़ खाधई अची हिनखे दिलि में ख़ौफ़ ख़ुदा पैदा थियो त ही सूफ़ अलाए कंहिंजे बाग़ जो मां बिना इजाज़त जी खाधो आहे क़यामत जे ॾींहुं रब हिसाब कयो त मां छा ॾेई सघंदुसि हिसाब जेॾो पाणी पियो अचे ओॾां पंधु शुरू सफ़र कंदे कंदे ॾिठई त हिकिड़ो सूफ़नि जो बाग़ आहे वाह जे कप ते के सूफ़ उन मूं किरनि पिया वाह में पुछा कई बाबा ही कंहिंजो बाग़ आहे चयूं इहो हितां जो बुज़ुर्ग आहे शेख मोहम्मद अब्दुल्ला सौमई शाह साहब उन बुज़ुर्ग वटि आयो चईं तव्हांजे बाग़ जो हिकिड़ो सूफ़ वाह में तरंदो पियो अचे मां बिना इजाज़त जी खाधो आहे एतिरा मेल मां सफ़र कयो आहे जेतिरा पैसा थियल मां ॾियण जे लाइ हाज़िर आहियां हू बि बुज़ुर्ग हो सम्झी वियो त हिन जवान में के दाना आहिनि हेॾो पंधु कयो अथई रुपए जे लाइ हिन जी तरबियत करणु खपे बुज़ुर्ग चयो बाबा साढा 12 साल हिन बाग़ जी ख़िदमत कर पोइ सोचींदासीं शाह साहब चयोसि इहो शर्त बि क़बूल आहे रुॻो माफ़ी मिले साढा 12 साल हिन बाग़ जी मां ख़िदमत कंदुसि छांग कंदुसि गुड कंदुसि पाणी ॾींदुसि इहा तकलीफ़ थोरी आहे आख़िरत जी तकलीफ़ तमामु घणी आहे साढा 12 साल उन बाग़ जी ख़िदमत कंदो रहियो
तरबियत भी थींदी रही, तसव्वुफ़ ऐं सलूक जा दर्जा भी मिलंदा रहा। जॾहिं 12.5 साल पूरा थिया, शाह साहब चयोसीं हाणे त इजाज़त मिले, माफ़ी मिले। बुज़ुर्ग फरमायो अञा मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे, मुंहिंजी न्याणी आहे, अखियुनि खां अंधी आहे, कननि खां ॿोड़ी आहे, ज़ुबान खां गूंगी आहे, हथनि खां टुंडी आहे, पेरनि खां मंडी आहे, उन सां शादी कंदे त पोइ तोखे इजाज़त मिलंदी। शाह साहब फरमायो साईं इहो शर्त बि क़बूल आहे, रुगो माफ़ी मिले। सब चो सुभान अल्लाह। शाह साहब चयो बुज़ुर्ग आहे, हिन जी न्याणी नेक हूंदी। अॻे माण्हू हुस्न जमाल खे कोन ॾिसंदा, वॾनि जा फ़ैसिला मञींदा। हाणे त ऐब पिया कढनि। पीउ थो चवे पुट तुंहिंजी शादी कराइणी आहे। किथों? भाई मुंहिंजी भाटी आहे भाणे जी। असांजा नौजवान ऐब कढंदा, बाबा हिन जूं अखियूं सही न आहिनि, हिन जो नकु सही न आहे, हिन जा चप सही न आहिनि, हीअ पढ़ियल लिखियल कान्हे, हीअ ॿाराड़ी जी ॼट ऐं जाहिल। मां पढ़ियल लिखियल, मां मोतबर, मां सोणो। न्याणियुनि जा ऐब पिया कढंदा। अल्लाह साईं फरमायो वला तलमिज़ू अनफुसकुम। ओ नौजवानो, कंहिंजी न्याणी कंहिंजी भेण जो ऐब न कढो, मथां सुभाणे तव्हांजे न्याणे न भेनर मूं कहिड़ो ऐब न कढे। असांजो हुन न्याणी मां ऐब कढूं, सुभाणे हुनखे ख़बर पए त फलाणे मूं मां ऐब कढियो आहे, त हुनजी दिलि मां छा आ निकिरंदी। ऐं असांजी न्याणी आहे, भेण मां कहिड़ो ऐब कढे कावड़ ईंदी की न, त उहो बि त कंहिंजी न्याणी आहे, उहो बि त कंहिंजी भेण आहे। तोखे शादी न आहे करणी त तूं ऐब छो थो कर? लुकमान हकीम इल्म ऐं हिकमत में वॾो दाना हुयो, पर सूरत में सादड़ो। हिकिड़े हमराह भोग करे चयसि लुकमान आईने ते कॾहिं पंहिंजो बूथ ॾिठो अथई? त लुकमान हकीम मुस्कुराए करे चयो यार दिलो नथो वणे, या कुंभर ते तुंहिंजी कावड़ आहे। दिलो नथो वणे, या कुंभर ते तुंहिंजी कावड़ आहे। दिले जो ऐब कढियोसीं, इहो दिले जो ऐब न आयो, कुंभर जो ऐब आहे। दरिया दरवाज़े जो ऐब कढियोसीं, इहो दरिया दरवाज़े जो ऐब न आयो, ॾखण जो ऐब आहे। जगह या दीवार जो ऐब कढियोसीं, इहो जगह या दीवार जो ऐब न आहे, इहो मिस्त्री ऐं राज़े जो ऐब आहे। अल्लाह साईं फरमायो वला तलमिज़ू अनफुसकुम, कंहिंजो ऐब न कढो, इहो इंसान ज़ात जो ऐब न आयो, रब जी कुदरत ऐं कारीगरी जो ऐब आहे। बेसल इस्मुल फुसूक बादल ईमान, ईमान आणण खां बाद कंहिंजो ऐब कढियो त ईमान चट थी वेंदो आहे। तमामु वॾो गुनाह। इनजे करे मुंहिंजे महबूबे सुभाणे फरमायो, साईं जे वाले साहब फरमायो मूंखे क़बूल आहे। निकाह थियो, रुख़सती थी, जॾहिं शाह साहब जो अंदर वञे त हसीन ऐं जमील बेऐब कुंवार वेठी आहे। त यकदम शाह साहब ॿाहिरि निकितो त हीअ त मुंहिंजी घरवारी न आहे। बुज़ुर्ग फरमायो शाह साहब इहा तुंहिंजी घरवारी आहे, मुंहिंजी न्याणी आहे। मां तोखे चयो मुंहिंजी न्याणी अखियुनि खां अंधी थई, इन जो मतिलबु थई त ज़िंदगी में मुंहिंजे न्याणी जी नज़र गैर मर्द ते न पई आहे। कननि खां ॿोड़ी थई, ज़िंदगी में मुंहिंजी न्याणीअ जे कन ते धारे मर्द जो आवाज़ न आयो आहे। ज़ुबान खां गूंगी थई, ज़िंदगी में मुंहिंजी न्याणी का धारे मर्द सां न ॻाल्हायो आहे। हथनि खां टुंडी थई, ज़िंदगी में मुंहिंजी न्याणीअ जो हथ कंहिं धारे मर्द सां न मिलियो आहे। पेरनि खां मंडी थई, ज़िंदगी में मुंहिंजे न्याणी जो पेर बग़ैर कंहिं शरई मजबूरी जे घर खां ॿाहिरि न पियो आहे। गुलाम शाह जा मुस्लमानो जॾहिं न्याणियूं अहिड़ियूं हूंदियूं त पोइ पुट हज़रत महबूबे सुभाणे जहिड़ा छो न पैदा थिया।
पहिरें नंबर ते शादी कयो त नेकोकारो रस सॼी। ॿिए नंबर ते बच्चो ॼमे त नालो भलो रखोसि अब्दुल्ला, अब्दुरहमान, अब्दुरऊफ, या नबी साईं जो नालो मोहम्मद, अहमद, हामिद, महमूद, साहबा जो नालो अबू बकर, उमर, उस्मान, अली, हसन, हुसैन। न्याणी ॼमे त ख़दीजा, आशा, हफ्सा, मारिया, मैमूना, ज़ैनब, रुक़ैया, उम्मे कलसूम, फातिमा। छो त नाले जो बि 40 पति असर थींदो आहे। मां नथो चवां, नबी साईं फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो, अल्लाह ताला मां मोहम्मद खे सॾु कंदो, या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जंहिंजो बि नालो मोहम्मद हूंदो सभु चवंदा लब्बैक जी मौला असां हाज़िर आहियूं। अल्लाह साईं फरमाईंदो मां त पंहिंजे सोने नबी खे सॾु कयो, तव्हां छो जवाबु ॾिनो? बाना चवंदा या अल्लाह असांजो नालो बि मोहम्मद आहे, असां सम्झोसीं शायदि असांखे सॾु आहे। नबी साईं फरमायो अल्लाह जो रहम जोश में अची वेंदो। अल्लाह साईं फरमाईंदो तव्हांजो नालो बि मोहम्मद आहे, त लॻो मुंहिंजे सोने मोहम्मद जे पोयों नाले जे सदके बि माफ़ी अथव। नालो एॾो प्यारो। हदीसुनि जे किताबनि में त ईअं बि ईंदो आहे, जेकर का घर में मोहम्मद नाले को शख़्स आहे, उन्हनि जो अक़ीदो ईमान सही आहे, अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं मोहम्मद नाले जे बरकत जे करे सभिनी घर वारनि जी बख़्शिश जा फ़ैसिला फरमाए। नालो मोहम्मद एॾो प्यारो आहे। अंग्रेज़नि जी हिकिड़ी टीम आहे, वो सॼी दुनिया में सर्वे कंदी आहे त दुनिया में मौलवी केतिरा, हाफ़िज़ केतिरा, डॉक्टर केतिरा, इंजीनियर केतिरा। पोइ उन्हनि सॼी दुनिया में सर्वे कई त काइनात में सभ खां वधीक नालो घणो कंहिंजो आहे। पोइ अमेरिका में उन्हनि रिपोर्ट ॾिनी त काइनात में सभ खां वधीक नालो आहे त मोहम्मद मुस्तफ़ा जो नालो आहे। मुसलमाननि जो को मुल्क, मुसलमाननि जो को शहर, मुसलमाननि जो को ॻोठ, मुसलमाननि जो को महलो, मुसलमाननि जी का कॉलोनी, मुसलमाननि जो को घर ख़ाली न आहे जंहिंमें मोहम्मद नाले को शख़्स न हो। ऐं नबी साईं जो हक़ अथव घर में मोहम्मद नाले ज़रूर हुजे। इब्राहिम त मोहम्मद इब्राहिम, यूसुफ त मोहम्मद यूसुफ, इसहाक त मोहम्मद इसहाक, याकूब त मोहम्मद याकूब, मूसा त मोहम्मद मूसा, नूह त मोहम्मद नूह, आदम त मोहम्मद आदम, शुएब त मोहम्मद शुएब, अबू बकर त मोहम्मद अबू बकर, उमर त मोहम्मद उमर, उस्मान त मोहम्मद उस्मान, अली त मोहम्मद अली, हसन त मोहम्मद हसन, हुसैन त मोहम्मद हुसैन। जंहिं बि नाले में मोहम्मद मिलाईंदो त नालो सोनो थींदो आहे या न। टे नंबर ते औलाद जो हक़ अथव त बच्चो सम्झ सां थिए त हुनखे तालीम क़ुरान वारे जो सॼो वाइदो कयो त पंहिंजे बच्चनि खे क़ुरान पढ़ाईंदासीं। बाबा मौली मुनीर अहमद ॻोठ जो हक़ अदा करे छॾियो, सम्झो था। जेकर आलिम का ॻोठ में मदरसो खोले थो, उस्ताद रखियई, उन मौलवी पंहिंजे ॻोठ जो हक़ अदा करे। हाणे ॻोठ वारनि जी मर्ज़ी आहे पंहिंजा बच्चा छॾनि या न छॾनि। वाइज़, नसीहत, दर्स, तदरीस, हिदायत जो मर्कज़ मदरसो। हाणे क़यामत जे ॾींहुं मौलवी मुनीर खां पुछा कान थींदी त तो ॻोठ वारनि जे लाइ कुझु बि न कयो। हिन पंहिंजो करे छॾियो, हिन हक़ अदा कयो, हाणे तव्हांजी मर्ज़ी। सॼो वाइदो कयो त पंहिंजे बच्चनि खे हिन मदरसे में छॾींदासीं ऐं मदरसे खे पंहिंजो सम्झी करे तालिबनि जी ख़िदमत बि कंदासीं। उलमा फरमाइनि था ॻोठ में मदरसो आहे त सॼे ॻोठ ते अल्लाह जी रहमत थी वसे, चाहे मुखालिफ़ हुजे, चाहे मुवाफ़िक़ हुजे, चाहे दोस्त हुजे, चाहे दुश्मन हुजे, छो त 24 कलाक ते अल्लाह जो क़ुरान थो पढ़िजे, हुनजो असर सॼे ॻोठ ते पए थो। सो छॾींदो नी पंहिंजा बच्चा मदरसे में?
चौथे नंबर ते औलाद जो हक़ अथव त पुट न्याणियूं जवान थियनि त उन्हनि जी शादी करायो। हिन वक़्तु ख़तरनाक दौर आहे, बेपर्दगी, इंटरनेट, फेसबुक, मोबाइल। ये मोबाइल जंहिंजे खीसे में आहे सॼी दुनिया हुनजे खीसे में। मौली भी इन में, पीर भी इन में, बुज़ुर्ग भी इन में, कंजर भी इन में, इंडिया जा अदाकार फनकार भी सब इन में, नाचणियूं भी इन में, वैज़ नसीहतूं भी इन में आहिनि, पर बेहयाई बुछड़ाई जा प्रोग्राम इन में, सॼी दुनिया खीसे में। मोबाइल के सही नमूने सां इस्तेमालु कयो, ग़लति इस्तेमालु न कयोसि। उलमा खां पुछो हुनजो तरीक़ेकार। सो पुटनि न्याणियुनि जा जल्दी ॿार लाहियो बाबा, जवान थी वञनि जल्दी उन्हनि जी शादी करायो। लाड़काणे में मां हिकिड़ो ॻोठ हुयो, उन ॻोठ में विसी क़ुर मुंहिंजे साम्हूं पियो आहे। 2 क़बरूं हुयूं। मौली साहब चयोसीं इहा क़बर, इन क़बर वारे जूं 2 न्याणियूं हथनि में लठियूं आहिनि। पीउ जे क़बर खे अॼु लठियूं हयूं, पीउ जे क़बर खे लतूं हयूं। बुजा ॾेई करे चयूं साजी साहब तुंहिंजी क़बर कारी थींदई। मौली साहब चयो मां चयोमांनि अम्मा ही तव्हांजो पीउ, ही त तव्हांजे दुआउनि जो मोहताज आहे। रोई करे चयूं वाक़ई असांजो पीउ हो पर ज़ालिम हो, असांजी शादी न कराई। चई मुंहिंजे मट सानी कोई कोन्हे, या न्याणी ॾींदुसि त मिल्कियत बि ॾियणी पवंदी। पछाड़ी में पाण मरी वियो, ॿाहिरनि ज़ालुनि जे करे घर मां कढी छॾियो। मिल्कियत पंहिंजी जाइ ते, पर खट रखण जेतिरी बि जाइ नथा ॾियनि। टुकुर जे लाइ पिनंदियूं थियूं वठूं, पोइ बाबे जी क़बर खे बुजा न ॾियूंसि त कड़ा कुल पढ़ी दुआ घुरूं। ये ॿाहिरि केसि ताईं भेनरुनि खे खाराईंदा, जेके ज़ालुनि जे करे पीउ माउ खे पिया मोचड़ा हणनि। ऐं माई जेको अंगल मुड़ुस सां कंदी सो ॿाहिरनि सां कंदी छा? पीउ सां बि उहे अंगल कान थी करे सघे जेके मुड़ुस सां अंगल पई करे। हुन लिबासुल लकुम वअंतुम लिबासुल लहुन्न। कुरान तो फरमा मर्द औरत जो ढक, औरत मर्द जो ढक। औरत केॾी बि नेक हुजे, तहज्जुद गुज़ार हुजे, सोम सलात जी पाबंद हुजे, भली हवेलियुनि में ज़िंदगी गुज़ारे, पखीअ जी बि हुनजे जिस्म ते नज़र न पई हुजे, पर क़ुरान थो फरमा मुड़ुस खां सवा नंगी अथव। मुड़ुस लिबास आहे औरत जो। जल्दी ॿार लाहियो। असांजे बिरिया में हिते कोरट में असांजो शागिर्द आहे सियाल, उहो निकाह पढ़ाईंदो। चईंसि हिकिड़े जज जी धीउ रक्शे वारे सां भॼी आई। दरिया में अचे कोरट में निकाह कई, जज जी धीउ। रक्शे वारे जा भाग त ॾिसो। हुनजो पीउ उतां आयो, हिनखे बि ॿधाई, वारो शागिर्द हुनखे बि ॿधाई। हुन मां छोकिरी जे मुड़ुस खे छोकिरी पेश थी। पीउ खे चई बाबा तूं जो फ़ैसिला कंदो आहे, तुंहिंजी कोरट में बि त खोड़ न्याणी नची पिसनि ते शादियूं कयूं आहिनि। तूं त उन्हनि खे तहफ़ुज़ ॾींदो आहे, वरी मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे तूं ॿधाई पियो। पीउ चयसि त तुंहिंजे शान वटि आहे जो तूं रक्शे वारे सां तो शादी कई आहे। त हुन न्याणी पंहिंजे पीउ खे चयो बाबा इंसान मर्द हुजे या औरत हुजे, हुनखे निकाह जी बुख लॻंदी आहे। बाबा बुख जो लॻे मानीअ जी त पोइ वॾो गोश्त नंढो गोश्त, मच्छी हुजे मुर्गी हुजे साग हुजे पली हुजे, पछाड़ीअ में रुखी मानी मिलंदी तॾहिं बि चवंदासीं अल्हम्दुलिल्लाह। बुख में त रुखी मानी बि वणंदी आहे। उन जो लॻे पोइ भली रूह अफ़ज़ा छो न हुजे, पेप्सी भली न मिले, जूस भली न मिले, मिठो पाणी न मिले, गुलाम शाह जो खारो पाणी बि चवंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह आहे या न। उन में जेको पाणी हुजे। पीउ खे चई मुंहिंजी 35 साल उमिरि थी वई आहे, तूं त चई पियो को जज मिले, को या जज जो पुटु हुजे या वकील हुजे, मूंखे बि निकाह जी बुख लॻी। पोइ बुख में
जज जो पुटु न मिलंदो, वकील न मिलंदो, डॉक्टर प्रोफेसर न मिलंदो, पोइ बुख में भली इहो सुको टुकड़ो रक्शे वारो मिलंदो, मां पंहिंजी बुख खे ख़तमु कई। बस उन वक़्तु चई त बस ठीकु आहे, बुख में तो क़बूल कयो आहे त ठीकु। बाबा इन्हनि मर्दनि खे छोरनि खे बुख थी लॻे त ही छोरा जानवरनि सां था ज़िना कनि। शुकुर कयो न्याणियूं हया में वेठियूं आहिनि, चई कोन थियूं सघनि। इन्हनि जा ॿार लाहियो, तव्हांखे कोन चवंदियूं, पर असांखे मैसेज कनि थियूं त जोगी साहिबु असांजे ॻोठ में अचो पिया, महिरबानी कजो कुझु असांजे बारे में बि वाइज़ कयो। होॾे हिकिड़ी सादात सैयद ख़ानदान जी औरत हुई, वॾे ख़ानदान जी, हिकिड़ो सैयद जो ख़ानदान बि वॾो। चई मौलवी जोगी साहिबु तव्हां जूं मां तकरीरूं ॿुधंदी आहियां, महिरबानी कयो कुझु सादात जे न्याणियुनि जे बारे में बि आवाज़ उथारियो। सिंध में सभ खां वॾे में वॾी मज़लूम जेकॾहिं न्याणी आहे त सैयदनि जी न्याणी आहे। हज़ारनि जे तादाद में हवेलियुनि में वेचारियूं सैयद ज़ातियूं वेठे वाण थी वयूं। सैयदनि वञी मुरीदनि मूं शादियूं कयूं, किन शेखनि मूं, किन पठाणनि मां, किन मेमुणनि मां, पंहिंजे मटुक खे बाहिनी कोन पिया। पोइ वीचारनि सैयदनि जूं न्याणियूं 50-50 साल, 60-60 साल, अच्छा मथा उन्हनि जा थी विया, वीचारियूं हवेलियुनि में वेठियूं आहिनि। एॾो ज़ुल्म पियो हले। सॼो वाइदो कयो त औलाद जा इहे 4 हक़ पूरा कंदासीं। बसि अल्लाह से को दुआ आहे, अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, इन मदरसे खे रब क़यामत ताईं आबाद करे, इन जे फैज़ खे रब आम ऐं जारी फरमाए। अल्लाह ताला मौलाना मुनीर अहमद जी इन महिनत खे क़बूल फरमाए। अल्लाह ताला हुनजे मिटनि माइटनि ॻोठ वारनि भाइरनि खे बि रब हिदायत करे, उन्हनि जे लाइ बि दुआऊं घुरो, अल्लाह उन्हनि खे हिदायत करे। असांजा हज़रत साईं अब्दुल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा, ज़िद न कयो पहिरें नंबर ते, ऐं ईअं न चओ त बसि वाइज़ असांखे साईं हुसैन शाह जो ॿुधणो आहे।